बोल गुरु नानक देव की जय। श्री पुरुषोत्तम भगवान की। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन साथी। पंहिंजो जीवन सफल बणायो, पंहिंजो जीवन सफल। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम आना धणिय जो पाल प्रभु जन आयो। पुरुषोत्तम आना धणिय जो पाल प्रभु। पुरुषोत्तम में नाम कमाए लोक परलोक बढ़ायो। पुरुषोत्तम में पंहिंजो लोक परलोक बणायो। पंहिंजो लोक आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम। दीनन दयाल थी सदा कृपाल। दीनन दयाल थी सदा ओ नंग नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थे गिरवर धारी आए बांके बिहारी। गिरवर धारी आए सब चवन बनवारी। रची रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो। मथुरा में जायो सब अचे गोकल वसायो। वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ। द्वारका जो नाथ आए ले भक्तन के साथ। ये छवे सृष्टि सारी थी जसोदा जो बाल के चवन नंदलाल। जसोदा जो बाल आए गायन जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल। वसुदेव को कमाल मटे आयो पंहिंजो बाल। कई लीला जय न्यारी थी ॾिनो गीता जो ज्ञान। सब जाने तो जान पढ़े बार बुढ़ो जान। विश्व सारी जय तारी थी जेको धारे तो ध्यान। तंहिंखे मिले भगवान जेको धारे तो ध्यान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी। महिमा संत ने उच्चारी थी। महिमा भगत ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री बोलो भाई सब संतने। राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान।
कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सभु प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सभु पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान। आस सभु पूरन कंदो पुरुषो। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सासंगाती मान पात्र महीनो हली रहियो आहे श्री पुरुषोत्तम महात्म जो, जैनी कथा श्री सोजी महाराज सोनकन के और भगवान श्री विष्णु महात्मा नारद मुनिया के वर्णन करे रहिया आहिनि। काल हिन जे 19वें अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। दृढ़ धनवा पंहिंजे पूर्व जन्म जी अहिड़ी कथा ॿुधी करके पुरुषोत्तम महिने जो महात्म ॿुधणु पियो चाहियो और हथ जोड़े महात्मा वाल्मीकि खे अर्ज़ु कयो त हिन जे विर्त रखण जी का विधि ॿुधायो, जंहिंमें काल 19वें अध्याय में तव्हां ॿुधी आया। महात्मा वाल्मीकि राजा दृढ़ धनवा खे हिन विर्त रखण जी विधि वर्णन करे ॿुधाई। प्रातः काल उथी स्नान पाणी करके शुद्ध वस्त्र पहिरे ध्यान धारण घुरिजे। भगवान जी मूर्ति और कलश ठाहे करके उन जी पूजा अर्चना कंदे पंहिंजनि भागनि जो भलो बणाइजे, पंहिंजनि भागनि खे वराइजे। हींअर वधीक कथा प्रसंग वर्णन थी रहियो आहे 20 अध्याय में। ऋषि वाल्मीकि जो पुरुषोत्तम महीने में मूर्ति पूजा ऐं दीपदान जो फल वर्णन करे ॿुधाइनि। बोलो श्री पुरुषोत्तम। कलश अॻियां हिकु प्रेम सां ठाहे रखे मूरत, जहिड़े बि इष्ट देव जी खेसि वणे सूरत। हरे राम। हुजे मूरत सोन या चांदीअ जी या टामे पत्थर कंहिं नादीअ जी, ठाहे पंचामृत बि तयारु करे ॾही खीर ऐं माखी मखण धरे, विझी गंगा जल अरदास करे पोइ पलव प्रभु थो पास करे। चवे तोखे करायां थो स्नान मूं ते राज़ी थिए मुंहिंजा भगवान। मां लाइ कुनाया पूजा लाइ ॿियो की नथो ॼाणा तोखां सवाइ। ॾिस ऐं बन खोले मुंहिंजा तूं, ॾिस ऐं बन खोले। आई कृपा सिंधु अडोली तूं, आई कृपा सिंधु अडोली। मां गुनहगार आया बेकार, मां तूं बख्शण हार सदा करतार, तूं बख्शण हार सदा। मां कर्महीन पापी अकृत घिन, मां कर्महीन पापी अकृत घिन। तूं आई सदाई पतित पावन, तूं आई सदाई पतित। दर तुंहिंजे जो आया बेनार, दर तुंहिंजे जो आया। तूं दानी सदा आई दातार, तूं दानी सदा आई। मां करे न ॼाणा को उपकार, मां करे न ॼाणा। तूं आई सभ जो अड़ियन आधार, तूं आई सभ जो, तूं आई सभ जो अड़ियन आधार। महिमा करे सचगी जो ॾियो मारे धरे,
ॾिसो पुरुषोत्तम कीअं थो उन जा कारज करे, उन जा। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोन को अहिड़ी तरह कलश जी महिमा कालोणी अध्याय में ॿुधी आयो आहे। कलश ठाहे करके रखे अॼु मूर्ति पूजा जो महात्म वर्णन थी रहियो आहे। कलश जे अॻियां हिकिड़ी मूर्ति पंहिंजे इष्ट देव जी, जंहिंमें पूर्ण विश्वास हुजे, को गुरु हुजे, को संत हुजे, का या को देवी देवता हुजे, जहिड़ो बि खेसि मन खे भाईंदड़ देव हुजे, उन जी मूर्त कलश जे अॻियां आणे करके रखे। पोइ मूर्त चांदीअ जी हुजे, सोने जी, ट्रामे जी या पत्थर जी, घणनि प्रकारनि जूं मूर्तियूं थियनि थी पयूं। हूंदाहार उन सां गॾु पंचामृत ठाहे करके रखे, जंहिंमें ॾही, खीर, माखी, मक्खण और गंगा जल विझी करके और पलव पाए त हे प्रभु मां तव्हांखे सनानु थो करायां, तव्हांखे इहा भेंट थो मां रखां पियो, तव्हीं मुंहिंजे मथां प्रसन्न थियो। मां इन लाइक़ु तो आहियां कोन, पर हाणे मुंहिंजनि ऐबनि खे न ॾिसी करके मुंहिंजनि ॾोह गुनाह माफ़ करके और तव्हीं मुंहिंजी इहा तुच्छ भेंट स्वीकार कयो। छो जो कलयुग जा कामी पुरुष जेको बि आहे सो अकृतघ्न आहिनि, कर्महीन आहिनि, पर को अहिड़ो विरलो ई भॻवान जे आशीर्वाद सां अहिड़ी भक्तीअ खे प्राप्त करे थो पियो। तंहिं करके भॻवान खे सदाईं इहा प्रार्थना करणु घुरिजे त तूं सदाईं बख़्शणहार आहीं, मां तो दर जो पेनार आहियां, तोखां सदाईं पिनंदो थो वतां पियो, तूं तो अड़ियनि जो आधार आहीं। अहिड़ी प्रार्थना उन भगवान जे मूर्तिअ जे अॻितां करे और उन सां गॾु वरी हिन सारे पुरुषोत्तम महीने जे विर्त रखण वारे खे सारो ई महीनो सचे गिह जो ॾीओ ॿारे करके रखणु घुरिजे। भगवान पुरुषोत्तम जे अॻितां प्रकाशित थिए। ॾीओ आहे प्रकाश जो प्रतीक। जीअं भई ॿाहिरि ॾीओ प्रकाश कंदो आहे, तीअं अंदर में बि ज्ञान जो प्रकाश थियणु घुरिजे। इहो ॾीए जो प्रतीक हूंदो आहे। ॾीओ छो ॿारबो आहे? चारे राम। जेके माण्हू अणॼाण हूंदा आहिनि, अज्ञानी हूंदा आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि जे लाइ टीका टिप्पणी पिया कंदा आहिनि, सुवाल जवाब पिया कंदा, हे हीअं छो कबो आहे, कहिड़ो फ़ाइदो आहे? भई सत शास्त्रनि जूं ॻाल्हियूं आहिनि, नियम बणियल आहिनि आदि जुगाद खां वठी करके, तुंहिंजा पोया बि जॾहिं कोन हुया तॾहिं खां वठी करके इहे हलंदा था अचनि नियम। हाणे तूं साम्हूं आहे और चवें थो त भई हे छो करणु घुरिजे, हे न करणु घुरिजे, न करणु घुरिजे। ॾीए ॿारण जो प्रतीक आहे भई अंदर में ज्ञान जो प्रकाश थींदो। चारे राम। उन में वृत्ति लॻंदी आहे मूर्तिअ में। ॾीए ॿारण सां रोशनी थींदी आहे और जेतिरो थी सघे शुद्ध आहार, शुद्ध वस्तुनि जो उपयोग करणु घुरिजे पूॼा में। ये ॾीए जे लाइ हिते महिमा ॿुधाई वई भई सचे गिह जो ॾीओ ॿारणु घुरिजे। न त माण्हू बाज़ारि वेंदो आहे न, भाई गिहु ॾे, तेल ॾे, भाई कहिड़ो ॾियां? भाई जोति लाइ खपे, जहिड़ो घटि में घटि हुजे उहो ॾिजांइ। चारे राम।